अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो ऐं हिन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत पीपल्स पार्टी विच में 27 आइनी तरमीम जे मसूदे ते डेडलॉक बरक़रार। वफ़ाक़ी काबीना जो अॼु सॾायल इजलास मुलतवी। इजलास में तरमीम जे मसूदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। ज़रियनि मूजिब MQM ऐं मुस्लिम लीग काफ समेत ॿियनि इतिहादिन हुकूमत खे ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे। पीपल्स पार्टी ऐं हुकूमत विच में मसूदे ते अञा इतफ़ाक़ न थी सघियो। हुकूमत ऐं इतिहादिन में इतफ़ाक़ थियण खां पोइ मसूदे जी मंज़ूरी लाइ काबीना जो इजलास सॾायो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी 27 आइनी तरमीम ते मुशावरत लाइ अॼु ॿीहर सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास तलब करे वरितो। बिलावल हाउस कराची में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी इजलास जी सदारत कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 27 तरमीम में सूबाई ख़ुद मुख्तियारी NFC एवार्ड में तब्दीली खे रद्द कयूं था। आर्टिकल 243 में तरमीम ऐं आइनी अदालतुनि जी क़यादत जी हिमायत कंदासीं। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त जेकॾहिं आइन ऐं जमहूरियत खे नुक़सान पहुतो त आर्टिकल 243 जी मुखालिफ़त कंदासीं। आहिनि तहत सूबनि जे हिसे में वाध करे सघिजे थी, पर उहो हिसो घटाए नथो सघिजे। 18 तरमीम में सूबनि खे मिलियल अख़्तियार घटाया विया त मुखालिफ़त कंदासीं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त 6वीं आइनी तरमीम में शामिल 35 शिकनि तां हुकूमत हथ खयो हो। 27 आइनी तरमीम में जेकॾहिं 6वीं तरमीम मां कढियल का बि छिक शामिल कई वई, उहा बि आहिनि जी भंजकड़ी हूंदी। तहरीक इंसाफ जे पार्लियामानी पार्टी 27 आइनी तरमीम जे मसूदे खे रद्द करे छॾियो। पार्लियामानी लीडर सेनेटर अली ज़फ़र जी सदारत हेठि इजलास। अलामा नासिर अब्बास, नूरुल हक कादरी ऐं ॿिया शरीक। सेनेट इजलास में बानी PTI उन जे घरवारी जा केस आला अदालत में न हलाइण ख़िलाफ़ एहतजाज जो फ़ैसिलो। इजलास बैदि जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त नवाज़ लीग PP ऐं इतिहादी नूरागशी वारी रिवायत वर्जाए रहिया आहिनि। कानून साज़ी खे बिल्डोज़ करे आइन खे पामाल कयो पियो वञे। PTI चेयरमैन बैरिस्टर गुहर ऐं असद कैसर जी स्पीकर अयाज सादिक सां मुलाक़ात। महमूद खान अचकज़ई जो अपोज़िशन लीडर तौरु नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। अॻूणे स्पीकर असद कैसर चयो आहे त पीपल्स पार्टी खे आइन सां गॾु बीहण घुर्जे, पर लॻे थो त सौदेबाज़ी कंदी। पीपल्स पार्टी कुझु ॾियो ऐं कुझु वठो जे बुनियाद ते तरमीमी हुकूमत जो साथ ॾींदी। तुर्किया में अफ़गान तालिबान ऐं पाकिस्तान विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर जारी। पाकिस्तान शाहिदनि ते ॿधल मुतालबा टियाकिड़े कराईंदड़ हवाले करे छॾिया। परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त असांजा मुतालबा निहायत सादा, वाज़िह, मुनसफ़ाणा ऐं शाहिदनि ते ॿधल आहिनि। ॻाल्हियुनि जी पुॼाणी ऐं नतीजनि ताईं असां को बयान या तबसरो न कंदासीं। परॾेही वज़ारत जे तर्जुमान ताहिर अंदरानी हफ़्तेवार ब्रीफिंग में साफ़िन खे ॿुधायो त अफ़गानिस्तान सां थींदड़ सरहदी छिकताण वारे मामले ते पाकिस्तान शाहिदनि ते ॿधल मुतालबा तुर्किया में टियाकिड़े कराईंदड़ हवाले कया आहिनि। असांजो वफ़द इस्तंबुल में मौजूद आहे। परॾेही वज़ारत जी नुमाइंदगी लाइ एडिशनल सेक्रेटरी अली असद गिलानी ऐं DG ISI आसिम मलिक बि वफ़द में शामिल आहे। सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि 27 आइनी तरमीम खे रद्द करे छॾियो। क़ौम परस्तनि पारां सिंध एक्शन कमेटी खे ॿीहर फ़ाल करे एहतजाज जो ऐलान। जामशोरे में सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि सिंध एक्शन कमेटी जो पहिरियों इजलास। सिंध जे सियासी सूरतहाल ते गौर वीचार। इजलास में रियाज़ चांडियो, नियाज़ कालाणी, नवाज़ खान ज़हूर, दीदार शाम ऐं मसरूर शाह शरीक। नूर नबी, राहूजो, इल्ताफ़ ख़ासखेली, बदर चन्ना, ताज मरी ऐं ॿियनि जी बि शिरकत। 11 नवंबर ते सिंध जे ज़िले हेड क्वार्टरनि में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। अॻवाननि चयो आहे त 1 यूनिट मिड़ई सिंध खे टोड़ण जी साज़िश थी रही आहे। सिंध जी ज़मीन, पाणी ऐं वसीलनि ते दाड़ो हयो पियो वञे, जंहिं ख़िलाफ़ सिंध जो हर माण्हू मज़ामत कंदो। ओबावड़ जे कच्छ में पुलिस जो ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन। 9 ॾोहारी मारजण जी दावा। शहर सीलरा तकरार तां 6 ॼणा क़तल थियण बैदि पुलिस ऐं रेंजर्स जो ड्रोन टेक्नोलॉजी जी मदद सां गॾियल ऑपरेशन। कार्रवाई में धाड़ियल गुलाम शहर, आको शहर, नज़ीर शहर, दागा शहर, जागण कोश, शाहू कोश ऐं ॿिया मारिजी विया। पुलिस मूजिबि हिकु ॾोहारी एहसान शहर जो लाश साथी खणाए विया आहिनि। ऑपरेशन में दर्जन खां वधीक ॾोहारियुनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे।
कौसपुर वेझो सब्जोई तुरन में ज़मीन जी मालिकी तां जहिड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ खान मोहम्मद सब्जोई में ज़मीन जी तकरार तां दुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि गुलाम यासीन सब्जोई मारिजी वियो। फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहका पखिड़ियल इतला बावजूद पुलिस न पहुती। नौशहरा फिरोज बरसां रोड हादसे सबबि 2 ॼणा फौत, 5 ज़ख़्मी। क़ौमी शाहरा ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार ट्रक सां टकराइजी विया। हादसे में मंसूर खोखर ऐं गुलाम मुस्तफ़ा खोखर फौत, सईद वज़ीर ऐं शाहिद अली समेत 5 ॼणा ज़ख़्मी नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल। ब्रिया रोड में घर अंदर बिजली जो करंट लॻण सबबि मासूम निंगरी फौत। ॻोठ अली मोहम्मद मर में 4हीं क्लास जी शागिर्दियानी 10 वरियनि जी मुर्क धीअ शौकत अली महर कपड़ा धोइण वारी मशीन मां करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पई। अस्पताल में डॉक्टर निंगरी जी फौत थियण जी तस्दीक कई। मासूम निंगरी जो लाश घर पहुचण ते कोहराम। फैज़गंज वेझो खौफनाक रोड हादसो, हिक ई घर जा 4 भाती फौत। मेरहान नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो। हादसे में औरत अमीरा शर संदसि 3 ॿारड़ा रहमान करम शिराज शर मौके ते ही फौत। हादसे में फौजी रज़ा शर सख़्त ज़ख़्मी। वारसनि पारां फौतिन जा लाश रखी एहतिजाज। जाम साहब वेझो औरत माइटनि में घुमण लाइ न वठी वञण ते ख़ुदकशी करे छॾी। नूर मोहम्मद पाड़े में 29 वरियनि जी सिदरा जट घर अंदर पखे में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। वारसनि मूजिबि औरत माइटनि न टोबा टेक सिंह वठी वञण जो चयो, इनकार ते इंतिहाई क़दम खयो।